झूलेलाल, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। असांजी जल सेवा जो हम तो हले पियो, जल सेवा कयूं पिया, लस्सी ऐं शरबत भी विरायूं पिया। त अॼु जीअं सोमावती अमावस्या आहे, सुठो ॾींहुं आहे, त असां सोचियोसीं छो न असां अॼु फ्रूट दान कयूं। त अॼु असां हिते वाटरमेलन यानी साईं वठी आया आहियूं। ईअं कटे करे डायरेक्ट विरायूं पिया। हिते असां ईअं कटे करे फिर इन्हनि खे हिलाइणो बि चवंदा आहिनि सिंधीअ में, ॻाल्हि साॻी आहे। ईअं असां बाउल में ॾेई करे विरायूं पिया। त बसि हफ़्तो ॿियो आहे, असांजी जल सेवा बि हिते ख़तमु थी वेंदी। ऐं अगरि तव्हां मुंहिंजे चैनल में पहिरीं दफ़ा आया आहियो त तव्हां वैसाख जो वीडियो ऐं घणेई सिंधी वीडियो आहिनि, तव्हां ॾिसंदा। वैसाख महीने में जल दान छो कजे उहो बि आहे। त हेठि डिस्क्रिप्शन बॉक्स में तव्हांखे सभु लिंक मिली वेंदा, तव्हां ज़रूरु ॾिसिजो ऐं मूंखे ॿुधाइजो, कमेंट कजो तव्हांखे कीअं लॻो। त वरी मिलंदासीं, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु बिल्कुलु न विसरंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां, नई जानकारी सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय श्री कृष्ण। नालो वठी करे महामंत्र जो जाप भी कंदी वञनि थियूं ऐं पंहिंजो कम भी कंदी वञनि थियूं, यानी वाटरमेलन कटंदी भी वञनि थियूं ऐं हरे कृष्णा महामंत्र जो असां जाप भी कंदा पिया वञूं। कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम। ॾियण महिल बि चओ हरे कृष्णा चवनि। त हीअं मिली करे वाटरमेलन जी सेवा हले वेठी। कुछ भेनरूं पुठियां वेही करे वाटरमेलन कटनि पियूं त कुझु विराइनि पियूं। मिली जुली करे इहा सेवा हले पई। ऐं जो ही वाटरमेलन जा छिलका आहिनि, तव्हां ॾिसो, ही बि असां फिटी न कंदासीं, छो त गौ माता खे ही छिलका तमामु वणंदा आहिनि। त असां ही सभु जमा कयूं पिया ऐं जमा करे असां सिधो हिनखे गौशाला में खणी वेंदासीं, त जीअं गौ माता हिननि खे फ्रेश खाई छॾे, त ही बि छो वेस्ट वञे। त ईअं मिली जुली करे असां हिकु महीने सां ही सेवा कयूं पिया। सभिनीनि जे सहयोग सां, भेनरुनि जे सहयोग सां, उत्साह सां। हिकु ख़ुशी आहे सेवा जी कि हलो हिन गर्मी में 2 कलाक असां बि कुझु सुठो कमु कयोसीं। त इहो हो अॼु जो वीडियो। तव्हांखे कीअं लॻो कमेंट करे ॿुधाईंदा। ऐं ॿिया बि डिस्क्रिप्शन में घणेई सिंधी वीडियो जा लिंक आहिनि, ॾिसी करे मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे ही सभु कीअं लॻा। वरी मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां, हिकु नई वीडियो, नई जानकारी सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय श्री कृष्ण, जय झूलेलाल।